अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खेरपुर में ख़बर ॾींदासीं त खेरपुर जे शेर खुंभ भरिसां गोड़ जारम टिमराणी में मशहूर वापारी अलीशेर पल जे घर ते 8 खां वधीक हथियारबंदनि जी चढ़ाई। घर मां झाड़ो हथियारनि जे ज़ोर ते घर भाती यरगवाल बणाए औरतुनि खां पातल सोनो जेवर, घर में पियल रोक रक़म, लखे रुपया ऐं घर में बीठल कार काए विया। ॻोठ में फायरिंग थियण सबबि हरासमेंट पखिड़िजी वियो। इतला बावजूद खुंभ पुलिस रवायती अंदाज में देर सां पहुती हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया। घर धणी शेर पल मौजी में 15 लख रुपयनि जो 25 तोला सोना ऐं पियो क़ीमती सामान पिण खणी विया आहिनि। खोजी कुता घुराए पेरा खणाया विया। कुता सादिक वसाण जी औताक ते वेही रहिया। सादिक वसाण मौजूदा TMO जो हारी ॿुधाए पियो जे DSP कोट DG जी अॻवानी में पेरा खया विया। पुलिस पारां औताक ते बीठल मोटरसाइकिल पिण खणाए विया आहिनि। पुलिस मूजिबि तमामु जल्द थियल ॾोह वापसि करायो वेंदो ऐं जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।